सिंधराज टीवी ॾिसंदड़ समूरनि दोस्तनि साथियुनि खे सलाम हक़ मौजूद। दोस्तो, हिन वीडियो में जेका तव्हां उठनि जी कतार ॾिसी रहिया आहियो सा खीरथर जे ख़ूबसूरत पहाड़ी सिलसिले जी नए नलीअ जी आहे ऐं उन सॼे हुस्न खे लतीफ़ साईं खां सवाइ ॿियो केरु सम्झाए सघे थो। तंहिं करे पाण इन उठनि जी कतार जे तनाज़ुर में लतीफ़ साईं सुर ससुई आबरीअ जे दास्तान सतें जो ही बैत तव्हां लाइ पेश कयूं था। हीअ गसी हीअ गस ही पहण हीअ पेचरो वेचारी वॾो कयो विंदन पुठीअ वस लीड़न जो लतीफ़ चए डूंगर अथई डस जग में रहस जस सगर थी सरदार जी। लतीफ़ साईं जी हिन देश जो ही हुस्न आहे जंहिंखे पाण साईअ सां रिकॉर्ड करे तव्हां लाइ पेश कंदासीं। उम्मीद त तव्हां हिन वीडियो खे दोस्तनि सां शेयर कंदव।